नाज़रीन, घोटकी जे गवर्नमेंट स्कूल में 23 मार्च योम पाकिस्तान के सिलसिले में शानदार प्रोग्राम मुनक़द किया वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टेबलोस पेश करण सां गॾोगॾु ज़बरदस्त तक़रीरूं कई वयूं। शागिर्दनि में इनाम विरहाया विया। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे एहसान कलवर जी रिपोर्ट। नाज़रीन, घोटकी जी गज़ाली कॉलेज में ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन पारां 23 मार्च के दिहाड़े के सिलसिले में एक प्रोग्राम मुनक़द किया है। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ प्राइवेट स्कूल के शागिर्दनि पारां तक़रीरनि जा मुक़ाबला कराया पिया वञनि। प्रोग्राम में मौजूद उस्तादनि, शागिर्दनि ऐं आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। गज़ाली कॉलेज त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त बिल्डिंग जंहिं हिसाब सां डिज़ाइन थियल आहे ऐं उन खां पोइ इन क़िस्म जा इवेंट्स आउं सम्झंदो आहियां इहे तमामु ज़रूरी आहिनि। जेके तव्हां कॉम्पिटिशन्स करायो था बग़ैर कॉम्पिटिशन जे या बग़ैर कंहिं तजुर्बे जे जेकॾहिं तव्हां ईअं ई ॿारनि खे ईअं सिधो पढ़ाईंदो त शायदि अॻिते हली उहो तव्हांखे एतिरो लाभ न ॾियनि। ऐं जेके मुक़ाबला हूंदा नी जॾहिं कॉम्पिटिशन्स थियनि थियूं त हिक ॿिए जी तव्हांखे ख़बर पए थी त हीउ केतिरो ॿार ज़हीन आहे। ऐं हिन स्कूल जे जेका एडमिनिस्ट्रेशन आहे, उस्ताद आहिनि, प्रिंसिपल आहे, उन्हनि केतिरी महिनत कई आहे। ऐं न सिर्फ़ु इहो पर इन क़िस्म जा जेके 23 जो जेको रेज़ोल्यूशन पास थियो 1940 वारो, त इहो हिकिड़ो हिस्टोरिक डे आहे, इहो हिकिड़ो तारीख़ी ॾींहुं आहे हिकिड़ो। ऐं क़ौमुनि जा तारीख़ी ॾींहं हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी तारीख़ खे यादि नथा कयो ऐं पंहिंजी मादी जी तारीख़ खे साम्हूं रखी नथा सघो त शायदि उहे क़ौमूं एतिरो तरक़ी करे न सघंदियूं आहिनि। 23 मार्च पाकिस्तान रेज़ोल्यूशन जो जेको प्रोग्राम आहे, इन में हिकु त इहो फ़ाइदो आहे त तारीख़ सां आशनाई थींदी ॿारनि जी ऐं उन्हनि खे इन हवाले सां ख़बर पवंदी त हिन मुल्क खे आज़ादु करण में केतिरी क़ुर्बानियूं ॾिनियूं हुयूं। ऐं बहितर आहे त तारीख़ सां उन्हनि खे जेको आहे उहो इन्फॉर्म हुजणु खपे। ॿियो इहो आहे त अॼु जे ॿार खे जेके एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि या करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि, इहे बुनियादी कमु कनि था उन ॿार जे कॉन्फिडेंस खे बिल्ड करण जे लाइ। उनखे अॻिते जेके बि लाइफ में अहिड़े क़िस्म जा इम्तिहान ईंदा उहे उन्हनि खे बहितर अंदाज़ सां जेको आहे करे सघनि था। पहिरियों त मां जेको आहे इंतिज़ामिया जो वॾो शुक्रगुज़ार आहियां जो असांखे हिन प्रोग्राम में चीफ गेस्ट करे घुरायो वियो। मुंहिंजो इहो चवणु आहे त मां फस्ट ऑफ ऑल एप्रिशिएट कयां थो अहिड़े प्रोग्रामनि में जंहिंमें ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं ॿारनि जूं अहिड़ियूं स्पीचिस थियनि थियूं ऐं उन्हनि में कॉम्पिटिशन थिए थी पई। इहो अॻियां असांजा जेके नसुल आहिनि, असांजा जेके पोइ नसुल आहे, उहे अॻियां हली करे वकील थींदा, अॻियां हली करे डॉक्टर थींदा, अॻियां हली करे इंजीनियर थींदा। ऐं अहिड़े हिसाब सां मुंहिंजो इहो मौक़िफ़ आहे त अहिड़ा प्रोग्राम फ्यूचर में हर स्कूल में थींदा रहनि त बहितरीनु। ज़बरदस्त प्रोग्राम, अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। इनफैक्ट पहिरियां त अहिड़े टाइप जा प्रोग्राम जस्ट वॾनि शहरनि में थींदा हुया ऐं हाणे अहिड़ा प्रोग्राम असांजे सिटीज़ में थियनि था, नंढनि शहरनि में थियनि था। इहे ज़बरदस्त स्टेप आहे जेकी असांजे स्कूल्स तरफ़ां खयो वञे थो ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। अॼु जे प्रोग्राम बारे मां चवणु चाहियां थी त अॼु हिन प्रोग्राम में स्टूडेंट जी मतिलबु असां ॾिसूं था त मतिलबु स्टूडेंट में केतिरो टैलेंट आहे ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए थी त असांजे स्कूल में एड़ो प्रोग्राम थी रहा है। आज के मैं प्रोग्राम के हवाले से कहना चाहूँगी कि ये प्रोग्राम आज हमने किया, इसका सिला हमें मिला और आपको हम कहना चाहेंगे कि आप हमारे साथ और आप मिलकर भी हमने बहुत कुछ किया, स्पीचेस वगैरह की, बहुत कुछ किया। आज हमारे मुल्क में 23 मार्च के हवाले से 1940 के हवाले से हमने बहुत स्पीचेस की। अॼु जीअं ही 23 मार्च 1940 ते असां रेज़ोल्यूशन पास थियो, पाकिस्तान ठहण जो करारदाद पेश कयो वियो कायदे मोहम्मद जिन्ना तरफ़ां। ऐं उन ई मौक़े ते अॼु घोटकी स्कूल गज़ाली स्कूल घोटकी में ही तमामु सुठो इवेंट जेको आहे मुनक़िद कयो वियो। अॼु जो प्रोग्राम जेको घोटकी में रथियो आहे इहो 23 मार्च 1940 जे हिसाब सां आहे, जंहिं ॾींहुं कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना असांजो ही पाकिस्तान घुरियो मुस्लमाननि जे लाइ। अॼु जेको ही प्रोग्राम आबसमा वारनि रथायो आहे, इन में शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई थी आहे। अहिड़ो प्रोग्राम 23 मार्च जे हवाले सां थींदा रहनि। इहो हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते पूरे ज़िले जा जेके तालुके जा स्कूल आहिनि उहे हिक ई प्लेटफॉर्म में ईंदा आहिनि ऐं उन ॿारनि जे अंदरि हिकु मुक़ाबले जो माहौल पैदा थींदो आहे ऐं उहो माहौल